नाज़रीन, शहदादकोट में जस्कम पारा मेहरान टीवी जे 6 डिसंबर ते ऐलानल सकाफ़ती दिहाड़े जे सिलसिले में मच कचहरी मुनक़द कई वई आहे। तफ़सील लाइ ॾिसूं था साजिद ज़मीर खर जी रिपोर्ट। 6 डिसंबर सकाफ़त जे दिहाड़े जे हवाले सां जिस्कम शहदादकोट पारां तोलाणी मस्जिद में मच कचहरी मुनक़द कई आहे। इन हवाले सां हिते जेके जिस्कम अॻवान ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं मेहरान टीवी जे सॾ खे हू कीअं था ॾिसनि। असां मेहरान टीवी वारनि जा तमामु थोराइता आहियूं जंहिं पंहिंजो सिंध जे क़ौमी इशू ते यानी सकाफ़त ते जेको आहे 6 डिसंबर ते ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि ऐं 6 डिसंबर ते भरपूर नमूने सां शिरकत कंदासीं ऐं पंहिंजी सिंध जी सकाफ़त ऐं पंहिंजे सिंध जे जेको आहे आचपे जे लाइ पंहिंजो भरपूर नमूने सां असां पंहिंजो हीउ प्रोग्राम मल्हाईंदासीं। 6 डिसंबर ते ईअं सम्झो त असांजो क़ौमी ॾींहुं आहे ऐं हर साल असां इहो ॾींहुं जेको आहे पंहिंजो ईद वारी ख़ुशी जे नमूने सां मल्हाईंदा आहियूं। जेका सिंध जी सकाफ़त आहे उहा 5000 साल पुराणी आहे। मुंहिंज दड़े खां बि वधीक जेको आहे सो क़दीम आहे। असांजी टोपी अजरक असांजो शान आहे ऐं इंशाअल्लाह कोशिशि असांजी इहा ई हूंदी त जेको 6 डिसंबर आहे उनखे असां ईद जी ख़ुशियुनि खां वधीक करे मल्हायूं त जीअं दुनिया जे अंदरि मैसेज वञे त जेका सिंधी आहिनि ऐं जेका सिंध जो कल्चर आहे, सिंध जी जेका तहज़ीब आहे, सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा अॼु बि ज़िंदा आहे। 5000 साल खां पोइ बि सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा ज़िंदा आहे। इंशाअल्लाह 6 जेको डिसंबर आहे उनखे असां ईद जे ॾींहं खां वधीक करे जेको आहे मल्हाईंदासीं। हक़ीक़त में सिंध में हलंदड़ सकाफ़त जे बारे में जेके मुख़्तलिफ़ दुश्मननि जा ख़्यालात आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ ऐं बेटनि बाबति जेका हलंदड़ क़ौमी जदोजहद आहे उनखे हथी वठण लाइ हिकिड़ो जेको आहे त नुक़्ते नज़र जेको आहे त रखियो वियो आहे ऐं असीं सम्झूं था त इहो जदोजहद खे जेको आहे हथी ॾींदो, इहो जदोजहद खे हिमथाईंदो, इहो माण्हुनि में उत्साह पैदा कंदो सम्झे माण्हुनि में त पंहिंजी न फ़क़ति सकाफ़त जा वारिस थियो पर पंहिंजी सिंध धरती जा जंहिंमें ॿेट थर बर सभु अची थो वञे उन सभु जा वारिस मालिक थियो। दानिश्वर इंसान गुलाम नबी मोराई जी कोशिशुनि जेको आहे गॾियल जेको अवल अली काज़ी अकेलो जेको प्रोग्राम कंदो इहा सभु गुलाम नबी मोराई जी कोशिशि आहे। इहो सभु चैनल सिंधी चैनल अॼु सिंध जी हिफ़ाज़त अॼु जेको हे नारो ॾिनो अथई सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत इहा बि दानिशमंदाना क़दम सम्झूं था ऐं 6 डिसंबर ते इंशाअल्लाह गुलाम नबी कोराई ऐं मेहरान टीवी जे सॾ खे मुकमिल तौर ते जीअं सिंध क़ौमी महाज़ मोट ॾींदी ऐं इंशाअल्लाह उन जी जेको आहे भरपूर हिमायत कंदे टीवी तरफ़ां जेको हिकु सकाफ़त जे हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे इहा हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी कोशिशि आहे ऐं सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइणु इहा हिकिड़े माण्हुनि में शऊर उजागर करणु आहे ऐं सकाफ़त जे ज़रिए माण्हू रंग नसल ज़ात खां बाला तर थी करे मुतहद थियनि था, गॾु थियनि था ऐं सकाफ़त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका माण्हुनि खे मुनज़िम करे थी, पाण में भाईचारो पैदा करे थी, पाण में इत्तेहाद ॿधी करे सघे थो। हिन दफ़े जेका मेहरान तरफ़ां जेका मौज़ू ॾिनी वई आहे इहा मौज़ू बि माण्हुनि खे शऊर उजागर करण जे लाइ अहम आहे। मेहरान टीवी हमेशा सिंध जो आवाज़ खणी आहे ऐं हमेशा हुन सिंधु जे इशूज़ ते ऐं सिंध जे मसइलनि ते जेको आहे त पंहिंजो पाण पतोड़ियो आहे। पर इहो जेको 6 डिसंबर वारो जेको मेहरान टीवी जेको सॼी सिंध खे गॾु करण लाइ हिकु ऑप्शन ॾिनो आहे असां हुनखे वेलकम था चऊं ऐं असां हुनखे भली करंदासीं। कैमरामैन फिदा हुसैन जाफ़री ऐं गुलाम अली मंगणार सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़ शहदाद।